दोस्तों ये असांजी मेयूं आहिनि, हे मुंहिंजूं मेयूं आहिनि, तव्हांखे ॾेखारियां। हे मेयूं असांजी आहिनि। ही गाबो बीठल आहे जेको वॾो थींदो वरी ढगो थींदो, ऐं हीउ ढगो थींदो सो बि शानू जो। शानू कंहिंजो ढगो थींदो? हाँ हाँ आकाश पंहिंजो मैं के हथ घुमाए, साहिल घुमाए, तूं बि घुमाए, गाबे खां परे थी। मैं जी दुआई जो टाइम थी वियो आहे। हाँ आकाश गाबो विड़े थो पंहिंजो न? गाबो विड़े थो, लत बाणे थो। हाँ बरसात आहे, बरसात जे करे ॿार बदलनि। ही ॾिसो झुड़ आहे आसमान में। हा ॿुधाए छा आहे? तुंहिंजी में आहे शानू? तुंहिंजी छा आहे शानू? हाँ दाबो गाबो गाबो। हाँ कहिड़ो तुंहिंजो कहिड़ो आहे? तुंहिंजो कहिड़ो आहे शानू? दाबो। शानू जो गाबो आहे। शानू जो तो मुंहिंजो गाबो आहे। ऐं बकरी बकरी घर बीठी आहे। बकरी मुंहिंजी आहे। बकरी मुंहिंजी। हाँ बकरी जा फर्क थियनि घर। अभी बकरी नहीं फर्क। ये तो एडी ननड़ी ए नहीं छली ओ जाने हो जले आओ मोजो ये बकरियों ये तो काम कटा ले तो ले दकान चली चली चाके ले ले परे बनी भले पिए न की ना ना शानू बकरी कंजी आ? ये मुंजी आ। ये कंजी है शानू? ये तो बकरी मुंजी। ये मुंजी आ। नंडड़ा चेलो आगा। ये मुंजो आ। ये चेलो आ। ये चेलो आ। ही बकरियों ही मेयूं ऐं ही गाबो मुंहिंजो आ। शायन चतो त मुंहिंजा आहिनि। शायन कंहिंजा आहिनि? मुंजा। हाँ मुंजा हिते बि ॿुधाए कंहिंजा आहिनि? हाँ हाँ ॿुधाए न सिधो थी। मुंहिंजा मुंहिंजा आहिनि शानू। गदा गाड़ी शायन जी आहे त ये गदा गाड़ी भी लेते हैं। ये गदा गाड़ी के हमारे और सद नहीं ये लोकल जो भी हमारी में हमारी में शानू ओ मार डोलो आ वाले नहीं हैं सद नहीं अंकल हां ये था ने